Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. आली, अज मौसम केॾो न हसीन आहे। तू गॾु आहीं त सभु कुझु सुठो थो लॻे। दिलि चवे थी त ही वक़्तु इते ई बीह रहे ऐं मां तुंहिंजो हथ झली ते वेठी रहां। आली, घणो प्यार कंदी आहीं मूंसां? घणे खां बि वधीक, एतिरो वधीक जो हाणे त घणो बि घटि थो लॻे। शेरी, ही ज़िंदगी हाणे न तुंहिंजी आहे न मुंहिंजी आहे, ही ज़िंदगी हाणे असांजी आहे। शेरी, जेकॾहिं तूं मुंहिंजी ज़िंदगीअ में न अची हा त मुंहिंजो छा थिए हा? उनजी त ख़बर मूंखे न आहे, पर मूंखे एतिरी ख़बर आहे त रब साईं तोखे मूंसां मिलाइण पियो चाहे। मुंहिंजो नौकरी जी ॻोल्हा में तुंहिंजी मम्मा जे ऑफिस में अचां, नौकरी जो मिलण ऐं मुंहिंजो तोसां मिलण। तोसां न, पंहिंजे प्यार सां मिलण। हा अली, माण्हू प्यार खे किथे किथे ॻोल्हींदा आहे, पर प्यार पंहिंजे प्यार खे पाण ॻोल्हींदा आहे। जीअं असां ॿिन्ही हिक ॿिए खे ॻोल्हे रधो आहे। शेरी, मूं त कॾहिं सोचियो बि न हो त यूनिवर्सिटी खां पोइ असां हिक ॿिए सां मिलंदासीं। हाली सभु कुझु जेकॾहिं असांजी सोच जे मुताबिक़ थी वञे, केॾो न सुठो थी वञे। शेरी, कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां त शादीअ खां पोइ पंहिंजा परावा ऐं परावा पंहिंजा थी वेंदा, जीअं हाणे असांजी शादी खां पोइ कमल असांजी ऐं मां तुंहिंजी थी वेंदसि। हाली, अलाए हिकु ॻाल्हि त ॿुधाए। कुझु? हाली तूं ऐं मां त शादी खां पोइ ख़ुशि रहंदासीं, पर छा अयाज़ ऐं कमल प्यार न हुजण जे बावजूदु ख़ुशि रहंदा? शेरी, मुंहिंजो ख़्यालु आहे त शादी करण लाइ प्यार ज़रूरी न आहे। हा, बहरहाल शादी खां पोइ प्यार ज़रूर थी वेंदो आहे। जेकॾहिं तुंहिंजे ख़्याल तोखे धोखो ॾिनो त? ॾियण त न घुरिजे, पर तुंहिंजी तसलीअ लाइ मां हिकु दफ़ो ॿीहर हिन बारे में अदा अयाज़ सां ॻाल्हाईंदसि, छाकाणि त जेकॾहिं अदा मुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ कमल सां शादी करण लाइ तयारु आहे त मुंहिंजी ख़ुशीअ जे करे मुंहिंजी भाॼाई खे बि ख़ुशि रखंदो। मुराद साहब, कमल असांजे अख़बार जी तमामु बहितरीन ऐं सुठी कारकुनी। सच पुछो त हुनजे रिज़ाइन करण सां ॾाढो अफ़सोस थियो आहे, पर गॾोगॾु ख़ुशी बि आहे त हुनजी शादी थी रही आहे। थैंक यू सर। मुराद साहब, जेकॾहिं कमल शादी खां पोइ बि असांजे अख़बार में सर्विस कंटिन्यू रखणु चाहे त असांजो अख़बार हुनखे वेलकम चवंदो। सर, मुंहिंजो ख़्यालु आहे त कमल जी शादीअ खां पोइ कमल जा सावरा हुनखे जाल जी इजाज़त कोन्हे ॾींदा। पोइ त मजबूरी आहे। बहरहाल असांजे तरफ़ां ऐं असांजे अख़बार जे तरफ़ां कमल खे शादी जी मुबारक। अयास, मूं तोसां हिते केतिरा हसीन पल गुज़ारिया आहिनि ऐं अॼु आख़िरी भेरो पंहिंजी चाहत जी हिन मज़ार ते पाण ॿिन्हिनि जी पसंदीदा गुलनि जो गुलदस्तो रखां थी। ख़बर न आहे इन्हनि गुलनि जी ख़ुशबू तो ताईं पहुचंदी बि या न, पर चाहत जी हिन मज़ार ते चाढ़ियल गुलनि जी कुझु पतियूं मां खणी थी वञा, पंहिंजी चाहत जी आख़िरी निशानी समझी। ही गुल हिते कंहिं रखिया आहिनि? ही गुल त मुंहिंजी जूलीअ जी पसंदि जा आहिनि। ही गुल हिते कंहिं रखिया? अयास, ही गुल मूं रखिया आहिनि। जूली,
बाबा, मैडम शाइस्ता जी जिन ॿिनि शर्तुनि खे तव्हां आसान सम्झी रहिया आहियो, मूंखे उन्हनि मां साज़िश जी बू थी अचे। साज़िश? साज़िश जो मक़सद? मक़सद? बाबा, मैडम जी उन साज़िश जो मक़सद दरअसल मूंखे ऐं कंवल खे फ़ाइदो पहुचाइण नाहे। हूअ असांखे टारगेट बणाए अयाज़ जो निशानो वठी रही आहे। शेरी, शेरी मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए बाबा, तूं चवण छा थो चाहीं? बाबा, हिकु क्रिश्चियन छोकिरी जूलीअ सां अयाज़ प्यार कंदो हुयो ऐं जेका आपघात करे मरी चुकी आहे। ऐं अयाज़ जूली जे आपघात करण खां पोइ हुनखे विसारे नाहे सघियो ऐं हुन पंहिंजी ज़िंदगीअ खे हर ख़ुशीअ खां बेगानो करे छॾियो आहे। बज़ाहिर त अयाज़ आलिया जी ख़ुशी जे करे जूलीअ खे विसारे करे कंवल सां शादी करण लाइ तयारु थियो त आहे, पर अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त हू हिन शादी मां ख़ुशि न आहे। छा मां मैडम शाइस्ता खे इनकार करे छॾिया? फ़िलहाल न। आलिया हिकु भेरो ॿीहर अयाज़ सां ॻाल्हाए करे पोइ मूंखे ॿुधाईंदी ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त छा करिणो आहे। ठीकु आहे पुटु, पहिरियां तूं आलिया सां ॻाल्हाए वञ, पोइ जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं। आलिया, मां तोखे हिन ॻाल्हि जो अवली जवाबु ॾेई चुको आहियां, पोइ मूंखां ॿीहर छो थी पुछी? छा तोखे मूं ते यकीन न आहे? अदा, ॻाल्हि मुंहिंजे यकीन जी न, शेरी जे यकीन जी आहे। मां उनखे यकीन ॾियारणु थी चाहियां त अव्हां मुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ कंवल सां शादी करे हमेशा ख़ुशि रहंदो। आली, मूं तोखे ख़ुशियुनि जी मंज़िल ॾियण जे लाइ जूलीअ जी चाहत खे पोइते करे मूं तोसां इक़रार कयो आहे त कंवल ई मुंहिंजो आख़िरी प्यारु हूंदो ऐं प्यार जी आख़िरी मंज़िल मौत हूंदी आहे। यानी तूं ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं कंवल सां प्यार कंदी? एली, तुंहिंजो भाउ तुंहिंजी ख़ुशियुनि जे लाइ सभु कुझु करे सघे थो, तूं परेशान न थी। थैंक यू अदा, थैंक यू। वालेकुम अस्सलाम। बाबा, किथे तयारु थिया भला? शेरी पुटु, चङो जो तूं बि अची वई। तुम्हारी भेण ज़िद कयूं वेठी आहे त अधे जी कुंवार जे लाइ को ठाहूको जोड़ो वठी अचो। पोइ उन में तकड़ छा जी आहे? मां अकेली आहियां, तुंहिंजी शादी जो सॼो कमकार त मूंखे ई करणो आहे न। इन करे मूं त अॼु खां ई तयारी शुरू करे छॾी आहे। इहो बि त ॿुधाईंसि न त तूं पंहिंजी शादीअ जे करे नौकरीअ खां रिज़ाइन करे छॾी आहे। छा तूं जॉब त वाकई रिज़ाइन करे छॾी? हाँ अदा, सोचियमि त जॾहिं मुंहिंजी शादी थियण वारी आहे त जॉब छाजे लाइ कयां, उन करे मूं रिज़ाइन कयो आहे। बाबा, बाक़ी ॻाल्हियूं खणी पोइ कजो, असां शहर ॾांहुं थी अचूं। शेरी बाबा, तो वटि घर जूं चाबियूं आहिनि या एक्स्ट्रा ॾेई वञूं? न, मूं वटि आहिनि बाबा, तव्हां थी अचो त पोइ मानी खाईंदासीं। ठीकु आहे बाबा। अदा, मानी ई बोर्ड मूं पचाए छॾियो आहे, जे खाई त न, फ़िलहाल त मां चांहि पीअंदुसि, तव्हां ॿई मोटी अचो त पोइ गॾु मानी खाऊं था। छा सोचो पोइ तव्हां मुंहिंजी शर्तनि जे बारे में? तुंहिंजी शर्तूं त मूंखे सभु क़बूल आहिनि, पर हुननि में तोखे थोरी तरमीम करणी पवंदी। तरमीम? हा, मां सॼी मिल्कियत आलिया जी शादी खां पोइ तुंहिंजे नाले करे ॾींदसि, पर इन मिल्कियत मां तूं आलिया खे कुझु बि न ॾींदे। ऐं मिल्कियत तुंहिंजे नाले थियण खां पोइ बि न।
ऐं मुंहिंजे मरण खां पोइ अयास पुट तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करीं? मामा मामिलो शर्तनि जो आहे ऐं मां चाहियां थो त शर्तुनि में हर शइ क्लियर हुजणु घुरिजे। उहो तो ते डिपेंड थो करे त ही मिल्कियत तूं कंहिंजे नाले करणु थो चाहीं, मुंहिंजे, आलिया जे या कंहिं ट्रस्ट खे थो ॾे। हिननि टिनिनि खां सिवा हिन मिल्कियत मां तूं कंहिंखे बि कुझु न ॾींदे, इवन पंहिंजी ज़ाल खे बि न। हा, अगरि चाहे त पंहिंजी औलाद खे ॾेई सघे थो। ठीकु आहे, इहा शर्त मूंखे क़बूल आहे। बाक़ी सवाल आहे मुंहिंजी रिटायरमेंट जो, त हिन ॻाल्हि जो फ़ैसिलो मां तुंहिंजो बिज़नेस में इंट्रस्ट ॾिसी पोइ ई कंदमि। ठीकु आहे मामा, मूंखे अव्हां जो इहो शर्त बि क़बूल आहे, पर मां इहो सोचे रहियो आहियां त तव्हां पंहिंजे औलाद सां बि सियासत जी गेम खेॾी रहिया आहियो। उहे माइरूं बि आहिनि जेके पंहिंजे औलाद जो पघर ॾिसी उन जाइ ते पंहिंजी रत वाहे छॾींदियूं आहिनि, ऐं तव्हां उहा औलाद बि हुननि जे चवण में हूंदी आहे। तूं हिकु क्रिश्चन सां शादी करणु पिए चाहियो, उहो त चङो थियो त हू आपघात करे मरी वई। ऐं आलिया बि जंहिं पसंदि कयो हू केरु आहे? असांजे घर जो हिकु नौकर। मूं तव्हांजे पीउ जी छॾियल मिल्कियत खे फर्श खां वठी अर्श ताईं पुॼायो आहे। तव्हां ॿिन्ही हमेशह पंहिंजी मनमानी कई आहे। मुंहिंजी पसंदि नापसंदि जो त को ख़्याल न आहे, पर इहो मां तव्हां ॿिन्ही खे करणु कोन ॾींदसि। अयास मूंखे बि कमी तकलीफ़ आहे, प्लीज काते वे त कुछ साह पटियो। जे चई त कुल्हनि ते खणी घुमाए। दिमाग़ ख़राब थी थी छा? जूली, पंहिंजे हमसफ़र जो बार खण को बार हूंदो आहे? चरी, तुंहिंजो बार ई त मुंहिंजी चाहत आहे, मुंहिंजो प्यार आहे। जूली, तूं त एंजॉय करण आई आहे या सोचण आई आहे? अयास मां त घणी कोशिश कंदी आहियां त तोसां ज़िंदगी एंजॉय कयां। ओचितो के अणजाण भउ जो शिकार थी सोचण ते मजबूर थी वेंदी आहियां। अयास मां निंड मां बि छिरकी अक्सर जागी पवंदी आहियां त तूं दरिया जे हिक पासे ऐं मां दरिया जे ॿिए पासे। जूली, जे असां ॿिन्ही जे प्यार जे विच में मज़हब खे रंडक सम्झे थी त तूं पंहिंजे मज़हब ते क़ाइम रही मूंसां शादी करे सघे थी, ऐं जे तोखे मुंहिंजी दौलत दीवार थी सम्झ में अचे त मां उन दौलत खे छॾे पोइ बि तोखे अपनाईंदुसि। तू गोठा करी मोटी आए यार मुंहिंजी भेण कूड़ ॻाल्हायो त अम्मा जी तबियत ख़राब आहे। मां उते पहुतुसि त टूथपेस्ट जो इश्तिहार करे ॾंद बि कढी। छा कयां हुनजी कावड़ त ॾाढी आई, छा कयां भेण उन करे सभिनी खे मुंहुं ॾेखारे राति ई मोटी आयो आहियां। हिनखे चवंदा आहिनि त ॾाढी थी। हल ठीकु आहे, सुठो थियो तूं अची वएं। हल त ऑफिस हलूं। ऑफिस? अचर जे ॾींहुं? यार
तुम्हारी कवल जापना रिजाइन ॾेई छॾी आहे ऐं सुभाणे मैगज़ीन बि निकिरणो आहे ऐं तूं बि ॻोठो आहे तॾहिं त एडिटर साहब मूंखे घुरायो आहे। कमल रिजाइन करे छॾी आहे? हुनजो पीउ एडिटर साहब वटि रिजाइन खणी आयो हो। हुनजी शादी थी रही आहे। छा कमल जी शादी थी रही आहे? हेलो जी आली, खैर में कॉल कई थी? तोखे इहा ख़ैर जी ख़बर ॿुधाइण जे लाइ मां त सॼी राति सुती पिन आहियां। तुझे खैर जी ख़बर आहे त देर छा जी, ॿुधाए। आलिया, जेका अदा अयाज़ वज़ाहत कई आहे, तू हुन मां मुतमइन आहीं? हा शेरी, अदा अयाज़ जी कयल वज़ाहत सां मां मुतमिन आहियां ऐं जे मां मुतमिन न हुजां त तोखे ॿुधायां हा। आली, जेकर तू मुतमइन आहीं त हाणे मां बि मुतमइन आहियां। सॉरी शेरी, सुबुह सुबुह सां तोखे निंड मां जगाए तकलीफ़ ॾिनो। हाणे मां बि सुकून सां सुम्हंदसि ऐं तूं बि सुकून सां निंड कजां। सुकून जी निंड त तॾहिं ईंदी जॾहिं तूं। बस बस, हाणे वधीक न वध। माठ करे हाणे सुम्ह। गुड बाय। चलो ठीक है, बाय बाय बाय।
कमल कमल के मैं ऐसा शादी थी करें तू के मैं ऐसा शादी कीअं थी करे सके कमल तू मूंसां बेइंतिहा प्यार कंदी आ कमल मूंखे जवाब दे कमल मूंखां परे न थी त मां टुटी पवंदुसि कमल तोखे ख़बर आहे त मां तोखां सवाइ नथो रही सघां कमल तू कहिड़ी मजबूरीअ में शादी लाइ हा कई आहे मूंखे ॿुधाए मूंखे तूं त चयो त औरत ज़िंदगीअ में सिर्फ़ हिकु दफ़ो प्यार कंदी आहे ऐं उहो प्यार तूं मूंसां कयो आहे त पोइ हीअ बेवफ़ाई छो ये बेवफाई ॿुधाए मूंखे कमल मूंखे ॿुधाए ख़बर न आहे कहिड़ी मजबूरीअ में तूं जवाब नथी ॾे पर मां सुभाणे तुंहिंजो इंतज़ार कंदुसि जिते असां मिलंदा आहियूं उते मां तुंहिंजो इंतज़ार कंदुसि सवाल जो जवाब खींचणो आहे कमल इंतजार कंदुसि इहा चाहत ई हूंदी प्यार जी इबादत चाहत मुझी तो साईं चाहता आलिया मां तुंहिंजी नाराज़गी जो सबब ॼाणा थी पर तोखे बि इहा ॼाण हुजणु घुरिजे त मां इहे सभु शर्तूं छो रखियूं आहिनि अयास जी वीरान ज़िंदगीअ जे करे त जीअं हू जूली खे विसारे छॾे मां चाहियां थी त हुन जो झोल ख़ुशियुनि सां भरिजी वञे छा तूं इहो नथी चाहीं मम्मा जेकॾहिं अवां अदा अयास जी ख़ुशियुनि जे लाइ मूंखे जायदाद मां बेदख़ल करण जो कदम खयो आहे त मां अहिड़ी हिकु जायदाद त छा पर अहिड़ियूं 10 जायदादूं पंहिंजे भाउ जे सिर तां घोरे छॾिया मम्मा मूंखे ॿियो कुझु बि न घुरिजे मूंखे सिर्फ़ शेरी जो साथ घुरिजे ॿियो कुझु बि नथो घुरिजे हालिया प्लीज हाणे नाराज़गी खे छॾ मां नाराज़ न आहियां ओके आई हा तूं शहरयार जी भेण कमल खे ॾिठो आहे न मम्मा सुभाणे आचार आहे ईअं था कयूं त शहरयार जे घर हलूं था तूं कमल सां मुलाक़ात करे छॾजांइ ऐं मां शहरयार जे डैडी सां तुंहिंजी शादी जे बारे में डिस्कस करे छॾींदसि ड्रामा सीरियल चाहत जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।